नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में ख़बर ॾींदा हलूं त भिरयास्टी में सियासी समाजी अॻवाण क़ल़ोड़ा बिरादरी जे मौज़ शख्सियत मरहूम भूरल खान क़ल़ोड़ी जी पहिरीं वरसी तकरीब थी गुज़री है। वरसी तकरीब में मरहूम जे पुट खे पग ॿधण जी रस्म कई वई है। तकरीब जो ख़ासि महिमान GDA जे MPA सरदार मौज़म खान अब्बासी, हाकिम क़ल़ोड़ो, नेक मोहम्मद क़ल़ोड़ो, ज़हीर अहमद अब्बासी, शाहिद अब्बासी, ज़फर क़ल़ोड़ो, ज़ाहिद क़ल़ोड़ो ऐं ॿियनि इतिहाद अॻवाण सज्जाद इमदाद मेमन समेत बिरादरी जे सवे माण्हू शिरकत कई है। इन मौके ते मेज़बानी इमरान क़ल़ोड़ो ऐं ॿिनि पारां आयल महिमान खे गुलनि जी वर्खा करे सिंध जी सकाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। इन सिलसिले में सरदार मौज़म खान अब्बासी ख़िताब कंदे चयो त भिरयास्टी जे क़ल़ोड़ा बिरादरी जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मान बख़्शियो। मां भिरयास्टी जे क़ल़ोड़ा बिरादरियुनि खे अपील करियां थो त मुतहद थी हलो। वॾे जी पग अहम ज़िम्मेवारी। उम्मीद थी कजे त इमरान क़ल़ोड़ो पंहिंजे क़ल़ोड़ा बिरादरी जे ॾुख सुख में हर वक्त संदसि गॾु रहंदो। जॾहिं त तकरीब में वॾे तादाद में क़ल़ोड़ा बिरादरी खां अलावा इलाइक़े जे मौजूदनि समेत शहरियुनि शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।